सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अगवाणी में पीपल्स पार्टी जो अवामी लॉन्ग मार्च जे निकरण खां पोइ समूरी सिंध जियां कंडियारो में क़ौमी शाहरा ते शाह जमाल पंप वट ज़िले नौशेरो फिरोज़ जे पीपी अगवाण ऐं सिंध सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे सदर इंजीनियर रहमतुल्ला सोलंगी पारां आजियाणीअ लाइ कैंप लगाई वई आहे, जंहिंखे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे झंडनि सां सिंगारियो वियो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर असद जाफ़री जी ख़बर मूजिब कैंप ते ज़िले नौशेरो फिरोज़ जी सोलंगी बिरादरी पारां हर तरफ़ हलो हलो इस्लामाबाद लॉन्ग मार्च में हलो जा वॾा नारा हया विया आहिनि। पेनाफ्लेक्स लगाया विया आहिनि। होॾां कैंप जी मेज़बानी कंदड़ पीपी अगवाण इंजीनियर रहमतुल्ला सोलंगी जो चवणु आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जो लॉन्ग मार्च कामयाब थींदो। ही कैंप बिलावल भुट्टो जो सोलंगी बिरादरी पारां शानदार इस्तक़बाल कयो वेंदो ऐं सवें गाॾियुनि जो काफ़िलो इस्लामाबाद पहुचंदो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।